अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। वफ़ाक़ी हुकूमत पारां सेनेट जी चूंड शो ऑफ हैंड कराइण लाइ सुप्रीम कोर्ट वञण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म अटॉर्नी जनरल खे आइन जे आर्टिकल 186 तहत सुप्रीम कोर्ट में रेफरेंस दाख़िल कराइण जी हिदायत करे छॾी। इमरान ख़ान चयो आहे त समूरियुनि जमायतुनि सां चूंड सुधार ॻाल्हियुनि लाइ दर खुलियल आहिनि। केसिस ते ॻाल्हि ॿोल न थींदी। चूंड अमल खे शफ़ाफ़ बणाइण लाइ चूंड सुधार ज़रूरी आहे। काबीना पारां सेनेट इलेक्शन शो ऑफ हैंड ज़रिए कराइण वारे फ़ैसिले जी हिमायत। असांजो इस्तीफ़ाऊं एटम बम आहिनि। कठपुतली वज़ीर आज़म ऐं नाअहल हुक्मराननि खे घर भेड़ो कंदासीं। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ चयो आहे त ॻाल्हियुनि जो वक़्तु गुज़री वियो। PDM जी मंज़िल हिकु आहे। हुक्मरान 31 जनवरीअ ताईं इस्तीफ़ाऊं ॾेई छॾनि। बिलावल भुट्टो ज़रदारी अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ सां कोट लखपत में मुलाक़ात करे अमड़ जे लाॾाणे ते तज़ियत कई। मुलाक़ात दौरान सियासी सूरत हाल ते बि ॻाल्हियूं कयूं वयूं। वज़ीर आज़म इमरान ख़ान न इस्तीफ़ा ॾींदो ऐं न ई असेंबलियूं टोड़ियूं वेंदियूं। वफ़ाक़ी सरकार PDM जो अल्टीमेटम रद्द करे छॾियो। शाह महमूद कुरैशीअ चयो आहे त PPA जा फ़ैसिला बिलावल न पर आसिफ़ ज़रदारी कंदो आहे। PDM संजीदा आहे त इस्तीफ़ाऊं 31 दिसंबर ताईं स्पीकर वटि जमा कराए। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त सेनेट चूंड मार्च खां पहिरियां बि थी सघे थी। हुकूमत शफ़ाफ़ चूंडुनि लाइ कमु करे रही आहे। चूंड सुधार जी ॻाल्हियुनि लाइ तयारु आहियूं। सेनेट में शो ऑफ हैंड चूंड थियण सां चूंडियल नुमाइंदनि जी ख़रीदो फ़रोख़्त न थी सघंदी। मार्च में 52 सेनेटर रिटायर्ड थियण वारा। रिटायर्ड थींदड़नि में सेनेट में नून लीग जा 17, PPA जा 8, PTI जा 7 ऐं MQM जा 4 ऐं 4 आज़ाद सेनेटर रिटायर्ड थियण में शामिल। जमायत इस्लामीअ जे 2 मां 1, BNP जा 3, पख्तूनख्वा पार्टीअ जा 2 सेनेटर रिटायर्ड थी वेंदा। वज़ीर आज़म इमरान ख़ान पेट्रोल बहरान में मुलविस कंपनियुनि ख़िलाफ़ कार्रवाईअ जो इशारो ॾेई छॾियो। पेट्रोल बहरान बाबति रिपोर्ट काबीना में पेश। वज़ीर आज़म कमीशन जी सिफ़ारिश जो जाइज़ो वठण लाइ वफ़ाक़ी वज़ीर असद उमर, शफ़क़त महमूद ऐं शीरीन मज़ारिया ते ॿधल कमेटी बि जोड़े छॾी। इमरान ख़ान चयो आहे त पेट्रोल बहरान में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई थींदी। वफ़ाक़ी काबीना लेफ्टिनेंट जनरल अख्तर नवाज़ खे NDMA जो चेयरमैन मुक़ररु करण जी बि मंज़ूरी ॾिनी। सदर आरिफ अलवी जिन्सी वाक़िअनि जी रोकथाम लाइ मुतासिरनि जे तकिड़े इंसाफ़ लाइ ऑर्डिनेंस 2020 जी मंज़ूरी ॾेई छॾी। मुतासिरनि जी सुञाणप ज़ाहिर करण सज़ा जोॻो करार। ऑर्डिनेंस मूजिबि जवाबदारनि ख़िलाफ़ तकिड़े ट्रायल लाइ ख़ासि अदालतूं बि क़ाइमु कयूं वेंदियूं जेके 4 महीननि अंदरि केस उथलाईंदियूं। वज़ीर आज़म क्राइसिस सेल क़ाइमु कया वेंदा जेके 6 कलाकनि अंदरि मेडिको लीगल मुआइनो कराइण लाइ पाबंद हूंदा। नादरा जी मदद सां क़ौमी सतह ते जवाबदारनि जो रजिस्टर तयारु कयो वेंदो। ऐवान सदर जी पधिराई मूजिबि ऑर्डिनेंस सां औरतुनि ऐं ॿारनि ख़िलाफ़ जिन्सी मामला जल्द खुलाया वेंदा। मीनार पाकिस्तान वटि जलसा करण ते PDM जे मरकज़ी क़यादत ख़िलाफ़ केस दाख़िल। मौलाना फज़लुर रहमान, मरियम नवाज़, ख्वाजा साद रफ़ीक, एहसन इक़बाल, शाहिद खाका नबासी, राणा सनाउल्ला ऐं मरियम औरंगज़ेब समेत केतिराई अॻवान नामज़द। FIR में चयो वियो आहे त जलसे में शिरकत कंदड़ क़ौमी वरसे जी हुरमत खे नुक़सानु पहुचायो आहे। किरोना SOPs जी भञकड़ी ऐं साउंड सिस्टम समेत 15 कलम पिणु लागू कया विया। मुस्लिम लीग नून जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब पारां मीनार पाकिस्तान ते जलसे ते FIR जी मज़म्मत कंदे चयो आहे त कूड़ी हुकूमत जे कूड़ी FIR मीनार पाकिस्तान जलसे जी कामयाबीअ जो लिखत में सबूत ॾिनो आहे। जाली केस बणाइण सां अवाम हुक्मराननि खे इनारो न ॾींदो। नेब मौलाना फज़लुर रहमान केस में 5 ॼणनि खे तलब करे वरितो। नेब पारां तलब कयल 5 ॼणनि मां 3 जो तालुक़ DIA खान, 1 जो इस्लामाबाद ऐं 1 जो लकी मरवत सां आहे। 5 ॼणनि खे सुभाणे पेश थियण जी हिदायत। नेब मौलाना फज़लुर रहमान ख़िलाफ़ असासा केस जी जांच करे रही आहे। सिंध हुकूमत पोस्टिंग्स ते मौजूद नेबज़द ऑफिसर्स जा तफ़सील तलब करे वरिता। चीफ सेक्रेटरी समूरनि सूबाई खातनि खे लेटर लिखी नेब सां VR ऐं प्ले बार्गेन कंदड़ कामोरनि जा तफ़सील 21 दिसंबर ताईं जमा कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। सुप्रीम कोर्ट नेब सां VR ऐं प्ले बार्गेन कंदड़ कामोरनि जी पोस्टिंग्स बाबति सिंध हुकूमत खां तफ़सील घुरिया हुया। नेब सां प्ले बार्गेन ऐं VR कंदड़ अक्सर कामोरा सूबे में अहम उहिदनि ते मुक़ररु थियल आहिनि। नवाब शाह सिंध बिरोई वेलफेयर एसोसिएशन पारां 1 ॾींहं जो मुफ़्त मेडिकल कैंप गवर्नमेंट हाई स्कूल मोहला सईदाबाद लाइन पार नवाब शाह में लॻायो वियो, जंहिंजो इफ़्तिताह आसबुआ जे मरकज़ी नायब सदर मीर ख़ालिद दाद कयो। उन मौक़े ते डॉक्टर नजीब रहमान कलोड़ो, डॉक्टर फारूक कुरैशी, डॉक्टर नूर मोहम्मद बाबू बिरोई कयो, जंहिंमें 300 खां वधीक मरीज़नि जो इलाज कयो वियो। उन मौक़े ते मीर ख़ालिद दाद बिरोईअ चयो त इंसान ज़ात जी ख़िदमत ऐं इबादत आहे ऐं असां बिला तारीफ़ इंसान ज़ात जी ख़िदमत कंदा आहियूं।
आईंदा बि अहिड़े कैंप लॻाया वेंदा त जीअं ग़रीब माण्हुनि जी ख़िदमत कई वञे। बिरिया रोड जे वार्ड नंबर 7 रेतीमाला में उर्दू स्कूल जे साम्हूं हिक शहरी नज़ीर मलक जे घर अंदरि रहंदड़ 90 सालनि जी पीरसन औरत बोलान मलक ज़ाल मुंशी मलक जे घर हीटर मां बिस्तरे खे बाहि लॻण सबबि सड़ी फोत थी वई, जेका असुल खॾड़े जी रहायशी ॿुधाई पई वञे, जेका घणे अरसे खां बिरिया रोड में पंहिंजे ॾोहिटनि वटि रहंदी हुई, जंहिंजा ॾोहिटा पीरसन औरत जो लाश बिना पोस्टमार्टम ऐं बग़ैर पुलिस खे इतलाह जे खॾड़े खणाए विया। कराची मुबीना थाणे जी हद जामिया कराचीअ जे गेट वटि 3:05 ते नामालूम मोटरसाइकिल सवारनि क्रैकर उछलाया, जंहिं जे नतीजे में रेंजर्स जा 2 एहलकार खादिम ऐं अब्दुल बारियो ज़ख़्मी थी पिया। प्राइवेट गार्ड अहमददीन ऐं मस्जिद जो मुअज़्ज़िन उस्मान पिणु ज़ख़्मी। वाक़े बाद एसएसपी साजिद अमीर वाक़े वारे हंधि पहुची जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करण जी हिदायत करे छॾी। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।